अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजो नालो नूर मोहम्मद रिंद आहे। अॼु तव्हां सां हिकु नंढड़ी कहाणी ऐं हक़ीक़त सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थियो आहियां। उमेद करियां थो तव्हांखे हिन कहाणी मां, हिन नसीहत मां ज़रूरु फ़ाइदो थींदो। हिकु क्लास में उस्ताद ॿारनि खे लेक्चर ॾेई रहियो हो। लेक्चर ॾींदे ई हुनखे ख़्यालु आयो त ॿारनि सां कुझु स्कूल जे लिहाज़ खां ॻाल्हियूं कयूं वञनि। त ॿारनि खे चई त ॿारो, तव्हांखे ख़बर आहे पंहिंजे स्कूल में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि। त सभिनी ॿार जेके पंहिंजे हिसाब सां व्यूज़ ॾियणु लॻा। कंहिं चयो त साईं, पंहिंजे स्कूल में ऑफिस आहे, पंहिंजे स्कूल में जेको फर्नीचर आहे, कमरा आहिनि, पंखा आहिनि, ETC सभु ॻाल्हियूं। हिकिड़े शागिर्द चयो चई साईं, पंहिंजे स्कूल में लाइब्रेरी बि आहे, पर हुन में किताब कोन्हनि एतिरा। त उस्ताद चयो ठीकु आहे, पाण हिकिड़ो प्लानिंग करियूं था। उहा प्लानिंग इहा करियूं था त पाण लाइब्रेरी में मुख़्तलिफ़ किताब गॾु करियूं था। तव्हां सभई जीअं स्कूल जी मोकल थिए तव्हां घर वञिजो, ऐं जेके तव्हांजे घर में किताब न पढ़ंदा हुजनि तव्हांजा माइट, या तव्हीं न पढ़ंदा हुजो, त उहे किताब हिते खणी अचिजो जी लाइब्रेरी में रखूं, त माण्हू ॿिया बि जेके ऐं ॿिया बि शागिर्द जेके आहिनि उहो फ़ाइदो हासिलु करे सघनि। ऐं घर में त पिया किताब जेके तव्हांजा ईअं ख़तमु थी वेंदा। इन करे बहितर आहे त इन सां तव्हांखे स्वाब बि मिलंदो। त ॿियो ॾींहुं थियो त उहे शागिर्द क्लास में अची वेठा। त उस्ताद उन्हनि खां सवाल पुछियो, सलाम करे ऐं सवाल पुछियईं, चई बाबा तव्हांखे कल्ह मूं जेको कमु ॾसियो त किताब खणी अचिजो, तव्हां किताब खणी आया आहियो? त सभिनी शागिर्दनि चयो जी साईं, असीं खणी आया आहियूं। त पहिरीं कतार में जेको शागिर्द वेठो हो उन खां सवाल कयईं, बाबा तूं किताब कहिड़ो खणी आयो? त उन छोकिरे, उन शागिर्द क़ुर मजीद उनखे खणी हथ में ॾिनो। तूं हाल फ़िलहाल त हैरत में पइजी वियो। जी ठीकु आहे बाबा, सही आहे, माशाल्लाह। अखियुनि ते रखी चुमी ऐं साइड में रखई त लाइब्रेरी में इहो बि रखियो वेंदो। त वरी ॿिए शागिर्द खां पुछई, तूं बाबा खणी आयो आहीं? त उन बि चयो जी साईं, आऊं खणी आयुमि। त उन बि खणी जेको क़ुर मजीद ॾिनो। त उहो टीचर, उहो उस्ताद हैरत में पइजी वियो। हैरत में पवण खां पोइ सवाल करणु लॻो, तव्हां क़ुर मजीद छो खणी आया? ऐं ॿियनि शागिर्दनि खां पुछी, छा तव्हां बि इहो ई साॻियो किताब खणी आया? त सभिनी चयो जी साईं। ऐं कुझु चंद ॿार हुआ, उन्हनि चयो न साईं, बाक़ी तक़रीबन चयो। त शागिर्द खां पुछियो, अची बाबा तूं पहिरीं जेको शागिर्द किताब खणी आयो क़ुर मजीद, उन खां पुछी बाबा तूं छाजे करे इहो क़ुर मजीद खणी आए? जी साईं, इहो ई त वाहिद किताब आहे जेको असांजे घर में पढ़ियो कोन वञे थो। ईअं त किताब जाम पिया आहिनि, उहे पढ़नि था, पर इहो वाहिद किताब जेको आहे उहो असांजे घर में पढ़नि कोन था। असीं मुस्लमान आहियूं, ईअं असांजे घर में क़ुर मजीद पिया आहिनि, पर उन्हनि खे क़ुर मजीद जेके पिया आहिनि, क़ुर पाक खे सजाए रखी छॾींदा आहियूं। 3-3, 4-4, 7-7 पोर्शन में जेको वेड़े रखी छॾींदा आहियूं, सजाए रखी छॾींदा आहियूं माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ त असीं मुस्लमान आहियूं, पर क़ुर पाक जी तिलावत कोन कंदा आहियूं। जेको पंहिंजो मुक़दस किताब आहे, ख़ुदा इन ॻाल्हि ते तवजा ॾियो, इन ॻाल्हि ते ज़हन नशीन थियो, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे औलाद खे, पंहिंजे भाइरनि खे, भेनरुनि खे इन शइ जी तरबियत ॾियो, क़ुर मजीद पढ़ण जी तरबियत ॾियो। हर रोज़ सुबुह जो उथनि, सुबुह जो टाइम नथो मिले त शाम जो पढ़नि। दोस्तो, उमेद करियां थो त तव्हांखे ही सची कहाणी ऐं ही पैगाम ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अल्लाह तबारक ताला तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशाअल्लाह वरी बि ॿी वीडियो सां तव्हां सां ज़रूरु शामिलु थींदासीं। ऐं ॿी ॻाल्हि, मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, ऐं अहिड़ी ॿियूं वीडियो ॾिसण जे लाइ बेल आइकन खे बि ज़रूरु क्लिक कजो ऐं लाइक ज़रूरु कजो। ऐं उन सां गॾोगॾु हेठि कमेंट्स बॉक्स में कमेंट्स बि ज़रूरु ॾिजो। जज़ाकल्लाह ख़ैर।
अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दुआन में यादि।